साईं अवां जो नालो मुझे शफ़ी मोहम्मद मला जी किथे रहंदा आहियो? साकुरो में। हे साकुरो शहर आहे। साकुरो अवां जे ॻोठ जो नालो? ॻोठ नालो असां पहिरियों नंबर वार्ड में मीरपुर मेला। मीरबर मला पहिरियों नंबर वार्ड। उन में स्कूल आहे? न अस्पताल आहे? कोन। आबादी तव्हांजी घणी थींदी? आबादी तक़रीबन 20-25 घर आहिनि साकुरो में। हूअं साकुरो में मला घणा थींदा? मला जो ॻोठ तक़रीबन आउं सुञां थो त 300-400 वोट थींदा। ॻोठ वोट जेके आहिनि 300-400 जी 400 जे लॻभॻि आहिनि। अच्छा, तव्हां पंहिंजो माण्हू बिहारींदा आहियो इलेक्शन में? बिल्कुलु अच्छा, हुन में खॼंदो बि आहे। हा। अच्छा, माना हूअं तव्हां छा था सम्झो तव्हांजे ॻोठ में पढ़ाई जी सहूलियत आहे? पढ़ाई सहूलियत कोन्हे का। न वरी अस्पताल आहे, न अस्पताल रोज़गार जा ज़रिया कोन्हनि के। मलान जो गवर्नमेंट में रोज़गार को बि कोन्हे को। रांदि जा मैदान न। ऐं हूअं अच्छा, त पोइ जॾहिं तव्हांजो माण्हू खटे बि थो चढ़ी बि अचे थो, उन जे बावजूद बि अवां वटि इहे शयूं नथियूं अचनि, इन जो छा वजह आहे? वजह इहा त असांजो माण्हू त कोन खटियो आहे। साईं त हाणे ॻाल्हि पे कयो साईं शफ़ी मोहम्मद छा साईं? जी जी हा, उहो ख़ुदि पहिरीं जेको नाज़मी दौर हो न, हा उन दौरान साकुरो जेको सो यूनियन हुई, हा त उन दौरान खटियो, पर उन दौरान जेको सो हिन में यूनियन जी बजट हुई कोन का। अच्छा, हिन वक़्तु वरी साकुरो टाउन आहे। हा, पोइ टाउन में भला तव्हांजो माण्हू को चूंडियल? टाउन में असांजो माण्हू चूंडियल न आहे। अच्छा, हिन वक़्तु कोन्हे। अवां बि मला आहियो साईं? जी। अवां जो नालो? गुलज़ार मला। गुलज़ार मला। हिन वक़्तु कोई कोन्हे। पढ़ाई जो रेशो कीअं मला? शइ कोन्हे। असां 300 रुपए में छॾिया, असां नंढड़ा बचा 8 साल थिया आहिनि, 300 रुपए में कोन पढ़िया आहिनि। वजह छा आहे? नालो लिखणु कोन थो, तव्हांजे साम्हूं वेठा आहिनि नंढड़ा। वजह छा आहे? वजह छा आहे? उहो सभु टीचरूं कोन्हे आहिनि न। हा, टीचरूं का बि कोन्हे। हा, टीचर कोन्हे टीचर सभु रुगो रंग रूप करे अचनि भई, असां नंढड़े तव्हांजे साम्हूं वेठा न। हा, 8 साल खां वठी पढ़ायो आहे। हा, कोन लिखणु अचेसि। अच्छा, मुंहिंजे ॻोठ में बि नालो आहे बि जेकॾहिं त उहे कंहिं कम जा न आहिनि स्कूल, ईअं न तव्हांजो मक़सदु? कोई कम जा न आहे। असां ख़ाली ग़रीब माण्हू खे कोन था तालीम ॾियनि, यानी ॿियनि खे ॾियनि था। मलाहनि लाइ मलाना न आहे। ओहो, छो भला मलाहनि सां एतिरी दुश्मनी? बसि हाणे असां छा चई सघूं? तव्हां वॾा आहियो, तव्हां सम्झी सघो था। असां नंढा बचा वेठा आहिनि। मुंहिंजो नंढो हो, 5 साल जो कोन हो, तॾहिं स्कूल में छॾियो। 8 साल जो नालो लिखणु कोन थो अचेसि। 300 रुपए हेॾी प्राइवेट। जी साईं? कढ़ाई असांजी जॻह सां नथा कनि सही। मास्तर जेके असां मुखालफ़त जेके कन भरे छॾीनि, पोइ असांजा बचा हे वेठा आहिनि। यानी तव्हां चओ था त मुखालफ़त, सियासी मुखालफ़त कन भरे था छॾनि, जेके चवनि था त हिननि खे तइलीम न ॾियो। 2 इलेक्शन मूं मारियूं त उन मूंखे अॻियां चाढ़ण नथा ॾियनि। अच्छा, पोइ ते रखियूं था? हा, पोयां रखियो था। मुंहिंजे ॻोठ में स्कूल कोन्हे, वॾेरे मीर जे ॻोठ में। हीरो वेठो आहे, तव्हां ॾिसी सघो था। हीरो वेठो आहे, अञा ताईं नालो लिखणु कोन थो अचेसि। तव्हां पाण ॾिसी सघो था। तालीम नथा ॾियनि हिन जे लाइ। पुटु छा हाल आहे? छा नालो आहे तुंहिंजो? गुलाम हुसैन। सदाम हुसैन। सदाम हुसैन मीरबर मला। हा जी हा। छा पढ़ंदा आहियो? उन में पढ़ाई आहे? घणा फीस भरींदा आहियो? घणा उते पढ़ंदा आहियो स्कूल में? 60 रुपया। अच्छा, उन जी तव्हांखे ठीकु। ऐं उन में पढ़ाई न आहे? मुतमिन न आहियो पढ़ाईअ में? 8 साल थी विया आहिनि, तव्हां 4थे दर्जे में आहियो। यको तव्हां हलाल आहे। अच्छा, नालो बि नथो अचेव छा अञा लिखणु? छो? ओहो, तालीम ॾिनी कोन था न। असांजे ख़िलाफ़ु तालीम न आहे। मलान खे तालीम अॻियां वधण नथा ॾियनि। हा, इन जे करे त असांजी मुखालफ़त न, जे करे असां मला वधूं था, अॻियां था अचूं, त उन ॿियनि क़ौमनि खे तकलीफ़ थी थिए। इन जे करे असांखे पोयां हटाईंदा अचनि। मुंहिंजे ॻोठ वॾेरे मेल जे में स्कूल कोन्हे। 2 टे वारा मूं दरख़्वास्त ॾिनियूं, अञा छोटी मूंखे स्कूल न मिली आहे ॻोठ में। अवांजो साईं नालो? वॾेरो मेल। वॾेरो मेहरबार। सही। 2 टे इलेक्शन में चढ़ियो हुयासीं। वॾा माण्हू मूं कराया आहिनि, पर मूंखे कहिड़ो फ़ाइदो तव्हांखे? त तालीम बि कोन ॾिनो आहे, न रस्तो मूंखे ॾिनो आहे ॻोठ लाइ।
हाँ न को मूंखे स्कूल ॾिनो आहे अञा सोची दरख़्वास्तूं मूं घणेई ॾिनियूं आहिनि हा। साईं जयसा खे बि दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि गौरमट खे बि ॾिनियूं आहिनि अञा मूंखे स्कूल कोन मिलियो आहे न रस्तो मिलियो आहे मुंहिंजो ॻोठु आहे साईं बाक़ादी केतिरे सदियुनि खां पुराणो ॻोठु पुराणो असुलु ॻोठु आहे जंहिंमें ॻोठु मुंहिंजो मुक़ाम आहे हा 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 जंहिंमें हर क़ौम रखंदा आहिनि उन मुक़ाम आहे मुंहिंजे में सही सही घटि में घटि 3-4 एकड़ मुक़ाम आहे सही उन में सभु माण्हू हर क़ौम रखंदा आहिनि मुंहिंजे मुक़ाम में आउं कंहिंखे मने कोन कंदो आहियां मुंहिंजो ज़मीन जो नंबर फिटे त मुंहिंजो परवाह न आहे भले मुस्लमान मुंहिंजा भाउ रहियो ऐं भले आई हुते पंहिंजो रखो हर क़ौम रखनि था हा इहो तव्हां त सभु कुझु कयो था पर हाणे तव्हांजो जीअण ई जंजाल करे छॾियो अथनि न साईं जीअं जंजाल हाणे मूंखे अॻियां वधण ई कोन था ॾियनि ॿियो त ठहियो पर तइलीम बि असांखे तइलीम नथा ॾियनि साईं इहे त आहे न ॻाल्हि हिन जे करे तव्हांखे अर्ज़ु था करियो त असांजी दरख़्वास्त मथे ॾियो त असांखे कामयाबु थियो मुंहिंजो ॻोठ लाइ रस्तो बि मिले असांखे कंहिंखे ॾियूं रस्तो ॾियो जेको बि अॻियां अव्हां जा ऑफिसर ईअं आयो पाण उहे सम्झी थो करप्शन लॻी पई आहे हिते किथे उहो कंदा आहे साईं ऑफिसर बाक़ी हाणे असां हुनखे चऊं था सुप्रीम कोर्ट खे हा मथे जेके मुहतसिब आला आहे उनखे असां अर्ज़ु कयूं था बाबा असां हितां जा मला मीर भर धरती खणी हितां जा असुल वारस अॼु असां निंदड़कनि वांगुरु पिया था गुज़ारियूं तव्हांजे चवण जो मक़सदु इहो ई आहे इहो ई आहे त साईं तव्हां छा चवंदव असां इहे चवंदासीं त असांखे न रोड आहे न रस्तो आहे हा मुखालिफ़ धुरियूं असांजा रस्ता रोड सभु बंदि करे वेठा जी जी असां रोड बि कोन था ॾियनि जी गुलाम क़दर असांखे पली जे रोड ॾिनो हा पर उहो असांखे मुखालिफ़ माण्हुनि जेका आहिनि उन्हनि असांखे रोड ई कोन ॾिनो न रस्तो ॾिनो ठीकु आहे न असांजा बच्चा था पढ़ी सघनि हीउ नंढड़ो उहो मुंहिंजो 3 साल जो मूं स्कूल में छॾियो आहे हा अॼु 300 रुपए स्कूल प्राइवेट असां सॼी माना फीस भरी आहे हा पर अॼु ॾींहुं असां नाले नंढे बच्चनि अच्छा हे साकरो आहे न तव्हांजे साकरो मीरपुर साकरो टाउन उते एजुकेशन जी इहा हालत आहे जो हिन वक़्त ताईं ॿार खे नालो लिखण बि नथो अचे 8 साल थिया तव्हां पुछी सघो था हा उहो त ॿुधायो नंढड़े उहो त ठीकु ॻोठ जो मां शहर जी थो ॻाल्हि कयां शहर इहा माहौल जेको बच्चा त पोइ वरी ॻोठ जो छा हाल हूंदो जेकॾहिं शहर इहो हालत असां न रोड मिलियो आहे न रस्तो मिलियो आहे न ॿियो न टियों का शइ कोन्हे हाणे असांजा बच्चा इहे दर बदर असां पाण दर बदर न ड्यूटी मिली आहे न ओ असल खां वठी पीपी जा आहियूं असल खां वठी पीपी जा शायदि इन्हीअ जे करे ई न मिलियो अथव शायदि हाणे वरी मगरमच्छ जी वेठा न मगरमच्छ जेके अॻे चवंदासीं लोटा पोइ तव्हां ॿुध अॻे चवंदासीं लोटा हाणे मगरमच्छ पोइ हाणे तव्हां मोरड़ा थियो न मोरड़ा थींदा मोरड़ो थींदे तॾहिं त मगर खे सोगो कंदे न भाउ अॻे भेण जी भुटो हूंदी न सभु शीरा जी इन खे सभु चवंदी लोटा लोटा चवंदी हाणे लोटा वरी असांजा लोटा वरी थिया लोटा असांजा हाणे असीं ग़रीब उहो ई दुकान में पहिरीं भेण जे दौर में बि जूता खाईंदासीं हाणे वरी रेस जे दौर में भला तव्हां शहरनि ॾे वेंदा आहियो शहरनि सां तालुक रखो था कराची ओॾे कोई ॿार मोकिलियो पढ़नि उते वञे उते शिफ्ट थियो छा कयूं ग़रीब माण्हू असीं रोज़ किराया किथां भरियूं न उते को मसवाड़ ते जॻह असां हिते घर अटे खे कोन था पुॼूं होॾां असां छा पुॼूं अच्छा सही ठीकु पोइ बि हाणे रोज़ 100 रुपया किरायो भरियूं तॾहिं होॾां पेचूं असां किराए में कीअं रही सघंदा आहियूं मसड़ जॻह वठूं छा कयूं ग़रीब माण्हू न ड्यूटी मिली न नौकिरी न ॿी न टी रुॻो तालियूं वॼायूंसीं न आदाब तुंहिंजो नालो गुलज़ार वॾी महिरबानी शाबाश अथव थैंक यू